अस्सलाम वालेकुम। अॼु आहे वेनसडे अरबा 21 अप्रैल 8:30 थिया आहिनि सुबुह जा। ऐं सुराण स्कूल वई आहे। उनजे वञण खां पोइ मां कपिड़ा कढी आई आहियां। कल्ह वेढ़िया कोन हुया जेके कल्ह कपिड़ा धोता हो, बसि ईअं ई खणी अंदरि रखी छॾिया। मिटी एॾी हुई, हवा एॾी जंहिंजी हद न आहे। ऐं बाक़ी घर जी बि हालत तव्हां ॾिसी सघो था त हर तरफ़ डस्ट ई डस्ट आहे। त फ़िलहाल मां हिन जी सफ़ाई कोन थी कयां। जेसि ताईं कम वारी माई ईंदी उहा सफ़ाई शुरू कंदी त पोइ उन सां गॾु गॾु मां बि डस्टिंग शुरू कंदी आहियां, छो त उहा ॿुहारी ॾींदी आहे त लाज़मी मिटी उथंदी उन में। सो हाणे सभिनी खां पहिरियों त हे कपिड़ा वेढ़े मां ढेर कंदमि, चादरूं आहिनि, टॉल ऐं कुझु मुंहिंजा पाइण जा कपिड़ा। ऐं उन खां पोइ किचन जो कुझु कमु आहे। खीर बॉइल करे छॾियो अथमि। हीउ खीर उहो ई आहे जेको पहिरियों जो बचियल खीर। ऐं असांजो खीर वारो ईंदो आहे 10 बजे सुबुह जो, त उहो अञा फ़िलहालु कोन कयो आहे। जेसि ताईं उहो ईंदो, हीअ बसि मुंहिंजे घर जी हिन महिल सूरत हाल हीअ हूंदी आहे सुबुह सुबुह सां। सो हाणे सभिनी खां पहिरियों कपिड़ा वेढ़ींदमि। मुंहिंजे व्यूअर्स मां अॼु समीना राजपूत हिन रेक जे बारे में पुछो हो। हे कोई प्रॉपर रेक न आहे। ही मुंहिंजे घर में हैदराबाद में रोड साइड विंडोज़ ते ही लूअर्स लॻियल हुया। पोइ असां उहे विंडोज़ बंदि करायूंसीं त इहे सिधा सिधा सिंपल पीसिस निकिता 2 वॾा। उन्हनि खे मां कटराए 4 पीस करायो ऐं उन्हनि खे सिर्फ़ु मां ही लेग्स हणाए छॾियूं आहिनि। सो अगरि ॿिए कंहिंजे बि ज़हन में इहो ईंदो हुजे ख़्यालु त हीउ तरीक़ो आहे हिन जे ठाहिण जो, त मूं सोचियो, उनखे मूं ॿुधाए त छॾियो आहे, पर पोइ बि मूं सोचियो त हिन वीडियो में, हिन अॼु जे ब्लॉग में शामिलु करे छॾियां त मतां ॿियो को ॼाणणु चाहींदो हुजे। इन करे ॿियो त मूंखां कंहिं पुछियो त सुहांजणे जो वणु अगरि कूंडीअ में पोखिजे त वधंदो सही बिल्कुलु, पर उनजी हिकिड़ी हद हूंदी। हाणे हीउ मुंहिंजो हिकिड़ो प्लांट आहे जेको कूंडीअ में पोखियल आहे। इहो तव्हां ॾिसो, हीउ कुलु टोटल एतिरो वधियो आहे। ऐं इहो ई प्लांट मूं वटि ॿाहिरि लॻल आहे घर खां ज़मीन में। हाणे मां इहो तव्हांखे ॾेखारियां थी। बिल्कुलु ड्रिघो टॉल डार्क ग्रीन कलर जो तव्हांखे प्लांट नज़र ईंदो। ठीकु आहे, इहो ज़मीन में लॻल आहे, साॻो ॿूटो ई। त हिन जी एॾी ग्रोथ आहे। त इहो फ़र्क़ु आहे त अगरि तव्हां कूंडियुनि में पोखियो था त उहे हिकिड़ी हद ताईं वधंदा, ऐं जेकॾहिं तव्हां ज़मीन में पोखींदव त उहे घणो वधंदा। हिन जो मां तव्हांखे मिसाल ॾियांव। हीउ मुंहिंजो प्लांट कूंडीअ में ई लॻल आहे अञा ताईं, पर ख़बर आहे छो वधी वियो आहे एॾो? छो त हीअ कूंडी जेका आहे क्यारीअ में रखियल आहे, कची ज़मीन में। त हिन जी पाड़ जेका आहे हेठां निकिरी ज़मीन में हली वई आहे। ऐं पोइ तव्हां हिन जी ग्रोथ ॾिसो, त इहो फ़र्क़ु आहे। त जेकॾहिं तव्हां हुनखे प्लांट्स खे कूंडियुनि में पोखियो, हीउ मुंहिंजो करोटन आहे। करोटन ही ज़मीन में लॻल आहे, ॾिसो हीउ। ऐं हीउ मुंहिंजे कद जेॾो आहे ड्रिघो। ऐं उनखां अलावा हिते ही करोटन कूंडियुनि में लॻियल आहिनि। इहे हिकिड़ी लिमिट में वधंदा, इहे घणी ग्रोथ हिननि जी न थींदी, हिकिड़ी हद ताईं वधंदा पोइ बसि। त इहो फ़र्क़ु आहे। ऐं उनखां अलावा मूंखां शायदि अदी समीना ई मूंखां पुछो त पथर छो था रखो कूंडियुनि में? मां पथर हीअं जमा बि करे रखंदी आहियां। हीअ मूं वटि पिया आहिनि। ऐं हिन महिल मां हिकिड़ी कूंडीअ में इहे विझण वारी आहियां, त तव्हांखे मां रीज़न बि ॿुधायां थी उनजो। इलाही सारियुनि मुंहिंजनि कूंडियुनि में पथर पिया हूंदा आहिनि। हीउ ॾिसो, हीउ मुंहिंजो स्नैक प्लांट किरी पियो आहे। हीउ इलाही वॾो थियो आहे ऐं किरी पियो आहे। त हिनखे सपोर्ट ॾियण लाइ, हिनखे टेक ॾियण जे लाइ मां हीउ 2-3 पथर रखां थी, त जीअं हीउ किरे न। ऐं हिन में ॿी मिटी बि विझंदमि मां। सो हिन जी पाड़ जेका आहे उहा थोरी हल्की थी वई आहे, माना मिटी हटी वई आहे उन तां। ॿियो छा थींदो आहे, जो जॾहिं मां हिननि खे पाणी ॾींदी आहियां त मां कोशिशि कंदी आहियां त पाणी जेको आहे पथरनि ते विझां, त जीअं हिननि जूं पाड़ूं जेके नज़र न अचनि, पाड़ुनि तां मिटी न हटे। सो हीउ ॾिसो, हिनखे टेक मिली वई त हीउ सिधो थी वियो। ऐं हाणे जीअं हिनखे रोज़ु पाणी मिलंदो त इहो हिते फिक्स थी वेंदो। सो इहा वजह आहे त मुंहिंजे कुंडियुनि में अक्सर पथर तव्हांखे नज़र ईंदा। ऐं अहिड़ी तरह सां हीउ वणु जॾहिं हिते मां शिफ्ट कयो हो त बि हिते पथर रखिया हुआ, छो त इहे सॼो मूव पियो करे। ऐं हिन जी पाड़ अञा जेका नई हुई इन कूंडीअ में, हिते हिन जी पाड़ लूज़ थी वई त मां हिन ते पथर रखियो। हिनखे हिते हिन वॾे प्लांट खे शिफ्ट कयो हो त मां हिन जे चौधारी पथर रखिया, त जीअं हिन जी जेका इहे पाड़ बीही रहे। ऐं हीउ ड्रिघो प्लांट हो त हिनखे होल्ड करण लाइ पथर रखिया। ऐं पोइ हीअ त जेके 3 नंढड़ा घर पेंट थियल आहिनि पथरनि जा, इहे त मूं डेकोरेशन जे लाइ रखिया आहिनि। 12 थिया आहिनि। मां ईअं मथे अटो छाणिणो हुयो, अटो छाणे वरितो अथमि। असांजो अटो ऐं चांवर हिते पिया हूंदा आहिनि, कुकिंग ऑइल
एक्स्ट्रा ग्रॉसरी सॼी हिन कबट में। हीउ मुंहिंजो मथे जो लाउंज आहे। ऐं सुनीता मूंखां पुछो हो त कुझु हार्ट शेप दरवाज़े ते लॻियल आहे। सो इहो तारिक जो कमिरो आहे, उनजे तारिक जे कमरे ते ही दरवाज़े ते हार्ट शेप लॻियल आहे हिकिड़ो। हीउ मां वठी आई हुयमि हितां संडे बाज़ार मां, सेकेंड हैंड मार्केट मां। इहो मूंखे ॾाढो वणियो, फेल्ट जो ठहियलु हार्ट आहे ऐं उनजे मथां ही हिकिड़ो निटिंग जो पीस आहे रेड एंड वाइट में लॻियल। मूंखे ॾाढो वणियो त इहो मां हिन जे कमरे जे दरवाज़े ते हणी छॾियो, त हिते ई लॻो पियो आहे अञा ताईं। मूंखां विसरी वियो, अॼु मूंखे अचानक सां मथे यादि आई आहियां त मूंखे यादि आयो आहे त इन जी मां वीडियो कोन ठाही आहे। हालांकि मां तव्हां सां प्रॉमिस कयो त मां तव्हांखे इहो शो कंदमि। हे बि मां ॾेखारे चुकी आहियां, अलॻि सां मुंहिंजी हिननि जी वीडियो ठहियलु आहे, सुगन जी एम्ब्रॉयडरी थियल आहे, क्रॉस स्टिच हिस्ट्री आहे शिप्स ऐं बोट्स, ऐं उन्हनि ते उन्हनि जा साल बि लिखियल आहिनि त पहिरियों कीअं हूंदियूं ॿेड़ियूं, पोइ आस्ते आस्ते उन्हनि जी कीअं तरक़ी थींदी वई। पहिरियों मुंहिंजो शेयर थियल आहे, पर अॼु वरी हिते मथे आयमि त अचानक ख़्यालु आयो त इलाही सारा नवां माण्हू जेके आहिनि मुंहिंजे व्लॉग्स खे ॾिसणु लॻा आहिनि, उन्हनि जे लाइ शेयर कयां। ऐं ही कुशन कवर्स सिबण मां सेखारे चुकी आहियां। ऐं उनखां अलावा हिन पासे बि ही कुशन कवर्स पिया आहिनि। हे मां सेखारिया कोन्हनि, ईज़ी आहिनि बिल्कुलु, पर अहिड़े टाइप जो डिज़ाइन मां पंहिंजे पैचवर्क वीडियोज़ में ही फिरनियूं ठाहिणु सेखारे चुकी आहियां। सो हाणे अटो छाणिजी वियो, हलूं था हेठि, अटो ॻोहींदमि। हेठि जेको आहे टीवी हली रही आहे। हीअ मुंहिंजे ॿारनि जूं नंढे हूंदे जूं तस्वीरूं, इहे सभु शेयर थियल आहिनि। सॼी डिटेल जेका बि आहे मथे वारे लाउंज जी, उहा शेयर थियल आहे मुंहिंजी। तक़रीबन मुनो 1 थियो आहे ऐं मां ऐं सुराण वञूं था ॿाहिरि। कल्ह असां बैंक वियासीं, जंहिं कम सां उहो कोन थियो, त उन साॻे कम जे लाइ अॼु वरी था वञूं। अलाह करे ख़ैरियत सां कमु थी वञे असांजो। असां अची विया आहियूं वापसि, हलूं था अंदरि। कमु थी वियो अल्हम्दुलिल्लाह। कल्ह ॾाढी ख्वारी थी, अॼु कुझु बचा थी वियो, टाइम सां मोटी आयासीं। अॼु मां प्रॉमिस कयो त कुझु क्रिएटिव आइडिया तव्हां सां शेयर कंदमि, सो उहो कोन करे सघियमि। टाइम सफ़ा न मिलियो मूंखे ऐं थोरो कुझु सामान बि न मिलियो। हाणे हीअ जेका बास्केट आहे मुंहिंजी, हीअ मूं एग्ज़िबिशन मां वरिती हुई ऐं हीअ आर जा हिननि जे मथां पथर आहिनि अंदरां ऐं मथां आर थियल आहे। त इहे मां जेके आहिनि इन्हनि जी वीडियो मौजूदु आहे, तव्हां स्टोन आर्ट जेको आहे मुंहिंजो उहो तव्हां ॾिसी सघो था प्लेलिस्ट। सो मां सोचियो त हिन में मां फ्रेश जेके आहिनि प्लांट्स हाणे डेकोरेट कंदमि, छो त हीअ डेकोरेशन इलाही मेरी थी वई आहे। हिननि जो मां लाहे बि छॾींदमि, थी सघे त धोई बि छॾियां। सो बहरहाल त मूंखे अहिड़ी का बॉटल घर में कोन मिली जंहिंमें मां पाणी विझां ऐं हिन में ईअं ड्रिगी करे रखां। सो कोशिशि कंदमि जेकॾहिं सुभाणे मिली वई मूंखे त मां इनशाला हिन बास्केट में मां फ्रेश जेके आहिनि प्लांट्स जी अरेंजमेंट कंदमि, उहो मां तव्हां सां इनशाला शेयर कंदमि। सो अॼु इहो थी कोन सघियो, छो त बोतल मूंखे किथे बि घर में मिली नाही। शाम जा 6 थिया आहिनि ऐं मां अची वई आहियां किचन में हाणे। ऐं ज़ाहिर आहे खाधे पचाइण जो टाइम आहे ऐं रोज़े में तक़रीबन हिन महिल तक़रीबन कलाक बाक़ी हूंदो आहे, तेसि ताईं असांजो कुझु न कुझु बची वेंदो आहे, छो त असां घणो कुझु कंदा न आहियूं ख़ासि। बसि पेट भरिणो आहे, सॼे ॾींहं जे वक़फ़े खां पोइ कुझु न कुझु खाइणो आहे। सो इहो सिलसिलो, इहो रोज़ जो कमु आहे। ऐं छो त मां कल्ह खां व्लॉग ठाहिणु शुरू कयो आहे त हिन महिल मूंखे इहो बि मेंशन करिणो आहे त हाणे हे टाइम थियो आहे, मूंखे हे कमु करिणो आहे। अॼु ॿाहिरि बि वियासीं, कुझु देरि उते लॻी, त कुझु करिणो हो मूंखे, 1-2 क्रिएटिव कमु बि करिणो हो, कुझु करे न सघियमि। जीअं मूंखे डेकोरेशन करणी प्लांट जी, त बॉटल घर में हुई न जेका प्लास्टिक जी मां हिन में विझां। सो इन करे इहो कमु हिते रहिजी वियो। ऐं मंझंदि जो आरामु करणु ॾाढो ज़रूरी आहे। अॼु त गर्मी बि इलाही आहे, हवा बिल्कुलु कोन्हे। कल्ह ख़ौफ़ज़दा करण जहिड़ी हवा ई, ज़रे घटि तूफ़ान ई हुयो ऐं अॼु वरी हवा ई कोन्हे। अॼु गर्मी आहे, बुट आहे, घुट आहे हिन महिल बि। सो अल्लाह रहम करे सभिनीनि ते। ऐं जीअं ई कल्ह खां सिलसिलो शुरू कयो त नंढड़ा व्लॉग था ठहनि, पर कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितर आहे। ऐं ॿियो त मुंहिंजी हिकिड़ी व्यूअर आहे समीना राजपूत जे नाले सां, उनजो पेज आहे फेसबुक ते ज़हरा कलेक्शन बाय समीना इक़बाल।
सो जिनखे बि हथ जे ठहियल कपिड़नि जो शौक़ु हुजे, हैंडमेड, हैंडीक्राफ्ट, भर्थ, सितारा, ज़री, मुको, मरोड़ी, जेके जेके सिंधी स्टाइल जा कम आहिनि, अगरि उन्हनि जो शौक़ु हुजे त उन पेज ते विज़िट कजो। छो त हर माण्हू खे अहिड़े क़िस्म जा कपिड़ा न वणंदा आहिनि, कुझु मख़सूस माण्हू हूंदा आहिनि जेके अहिड़े टाइप जी शयूं पसंदि कंदा आहिनि। ऐं यकीन कयो त समीना मूंखे कुझु बि पैसो वैसो न ॾिनो आहे, न को गिफ्ट ॾिनो आहे। सो बहरहाल मुंहिंजो बसि कमु आहे त सिंधियुनि मां छोकिरा हुजनि या छोकिरियूं हुजनि, जेके बि सुठो कमु कनि पिया, उन्हनि खे थोरो सपोर्ट कजे ज़रूरु। मुंहिंजो फ़र्ज़ु हो मां तव्हांखे इंट्रोडक्शन करायो। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां उन पेज ते विज़िट कयो, शयूं ख़रीद कयो न कयो, इंट्रस्ट वठो, उहो तव्हां ते आहे। मूं इंट्रोडक्शन कराए छॾियो बसि। सो मूंखे उमेदु आहे त समीना ख़ुशि थी हूंदी ज़रूरु। सो मां सभिनीनि जे लाइ इहो कंदी रहंदी आहियां। मुंहिंजी दिलि चाहींदी आहे त सभु छोकिरियूं या असांजी औरतूं जेके घर वेठे कमु कनि थियूं, उन्हनि खे को न को फ़ाइदो पहुचे, कोई न कोई उन्हनि खे को त सपोर्ट करे। फ़र्ज़ु आहे असांजो। मां त उअं बि कंदी आहियां, फैमिली हुजे, फ्रेंड्स हुजनि, कोई बि कमु शुरू कंदो आहे, मां उन खां शॉपिंग ज़रूरु कंदी आहियां, छो त ईअं ई सपोर्ट करे सघिजे थो। सो बहरहाल अॼु जो ॾींहुं बि ख़ैर सां गुज़री वियो। सो अलाह सी तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। ऐं कुझु सुवालनि जा जवाब बि मां ॾिना, कुझु शयूं ॾेखारे करे ॻाल्हि कयमि। सो सोचां थी त अगरि अहिड़े क़िस्म जो को बि क्वेश्चन हूंदो त मां वीडियो में ई जवाबु ॾींदमि आईंदा, छो त लिखण में एॾी तफ़सील सां बि नथो ॿुधाए सघिजे, ऐं शायदि सम्झण वारे खे बि ईअं सम्झ में न अचे जहिड़ो मुंहिंजे ॻाल्हाइण सां या ॾेखारण सां सम्झ में ईंदो। सो को नंढो आम ॻाल्हि हूंदी त लिखी करे जवाबु ॾेई छॾींदमि, न त तव्हांखे ॿुधाए छॾींदमि त भई व्लॉग में ॾिसिजो तव्हां, ठीकु आहे। सो अलाह सी तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। ऐं कोई प्रॉमिस नथी कयां त छा ॾेखारींदमि छा न, पोइ कुझु गड़बड़ थी वञे, का शइ रहिजी थी वञे त पोइ सुठो नथो लॻे, मूंखे पाण खे सुठो नथो लॻे, यकीननि तव्हांखे बि न लॻंदो। सो इंशाअल्लाह सुभाणे मुलाक़ात थींदी, तेसिताईं अल्लाह भाई।